मुनाफ़े ख़ातिर इंसानी जानियुनि सां खेॾण जी कोशिश। कराची जे पोश इलाइक़े में प्लास्टिक जा बेज़ा विकिरो करण जो इंकिशाफ। शहरी जी शिकायत ते सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं पुलिस जो जनरल स्टोर ते छापो। दुकानदार गिरफ़्तार। कराची जे पोश इलाइक़े डिफेंस नंबर 6 में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं दरख़्शां पुलिस कार्रवाई कंदे जनरल स्टोर ते छापो हणी दुकान तां प्लास्टिक जा बेज़ा हथ करे दुकानदार जमील अहमद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन सिलसिले में मिलियल मालूमात मूजिबि हिकु शहरी सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी खे शिकायत कई त हुन डिफेंस नंबर 6 में हिकु जनरल स्टोर तां बेज़ा ख़रीद करे घर में आणे पचाया तो उहे प्लास्टिक जा निकिरी पिया। शहरी जी शिकायत बाद सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी ऐं दरख़्शां पुलिस गॾियल कार्रवाई कंदे जनरल स्टोर ते छापो हणी दुकान मां 20 अदद प्लास्टिक जा बेज़ा हथ करे वरिता, जेके हूबहू असली बेज़नि जहिड़ा लॻी रहिया हुआ। जंहिंखां पोइ पुलिस नकली बेज़नि समेत दुकानदार जमील अहमद खे गिरफ़्तार करे जुडिशनल मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो, जिते जुडिशनल मैजिस्ट्रेट नकली बेज़ा विकिरो करे इंसानी जानियुनि सां खेॾंदड़ लालची इंसान जी 10,000 रुपयनि जी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।